अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। जुडे जी रेवासण तलाक थियल औरत पारां ॿी शादी करण ते अॻूणो मुड़ुस ऐं संदसि माइट मचिरजी पिया। जुडे जे इलाइक़े ॾाझेरो मोरी वासण औरत शर्मती प्रेमी कोहली पंहिंजे मुड़ुस नागजी कोहली सां गॾु अॻूणे मुड़ुस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मीरपुर ख़ासि पहुची साफ़ नागियां दाईंदे चयो त अॻु में कृष्ण कोहली सां शादी थियल हुई, जंहिं पारां मूंखे कोर्ट में तलाक ॾेई घरां बेदख़ल करे छॾियो हो, जंहिं बाद माइटनि जे घर रहंदी हुयसि। हींअर हिंदू मज़हब मूजिबि नागजी कोहली सां शादी कई आहे। अहिड़े अमल ते अॻूणो मुड़ुस ऐं संदसि माइट मचिरजी पिया आहिनि ऐं असां ॿिन्ही जे ज़िंदगियुनि जा दुश्मन बणिजी विया आहिनि। कृष्ण कोहली, सोनू कोहली, लक्ष्मण, हीरो कोहली ऐं ॿिया असां ॿिन्ही खे क़त्ल करणु चाहिनि था। मूंखे अगवा करण समेत मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुन चयो त ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। मुतासिर औरत पारां IG सिंध, DIG, SSP मीरपुर ख़ासि समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं ख़ुशीअ सां आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघूं।